नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही फसौफ़ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतन अलल मुमिनीन अइज़्ज़तन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाह वला यख़ाफ़ून लौमता लाइम ज़ालिका फ़ज़्लुल्लाहि युअतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने शरीफ आया, उन वक़्तु मदीने शहर में ऐं कुझु ॿाराड़ियुनि जा राज ॻोठ यहूदियुनि जा हुआ। यहूदी मदीने जे इर्दो गिर्द आबाद हुआ। ख़ासि करे ख़ैबर जो इलाइक़ो त सॼो यहूदियुनि जो हो। यहूदी ऐं नसारा ये ॿई अहले किताब आहिनि, यानी इन्हनि वटि नबी आया हुआ, इन्हनि वटि किताब आया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ में जेके यहूदी आबाद हुआ, उन्हनि सां हिकिड़े क़िस्म जो ठहा कयो। वो ठहा यहूदियुनि सां इहो हो त असीं मुस्लमान तव्हां सां कोन विढ़ंदासीं, तव्हीं असां सां जंग कोन कंदा। नंबर 2, जेकॾहिं मक्के जे काफ़िरनि असां मुस्लमाननि ते हमलो कयो त तव्हीं यहूदी काफ़िरनि जो साथ कोन ॾींदा। यहूदियुनि हिन ॻाल्हि खे क़बूल कयो त असीं काफ़िरनि जो साथ कोन ॾींदासीं, असीं अव्हां सां जहिड़ो कोन कंदासीं। पर यहूदी निभागी कौम हुई, सा इन मुआहिदे तां फिरी वई। काफ़िरनि मक्के वारनि सां अंडरग्राउंड सलाह सूलियूं अचण वचण, मीटिंगूं करणु, उन्हनि खे घुराइण, मुस्लमान जे ख़िलाफ़ साज़िशूं करण, इहो धंधो उन्हनि शुरू रखियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पइजी वई त यहूदी पंहिंजी ॻाल्हि तां फिरी विया, इन करे 500 गोरनि यहूदियुनि जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो। बाबा हाणे ठहंदा आया कोन, हाणे जहिड़ो पाण वाइदो तोड़े छॾियो, मुआहिदो ख़तमु कयो, काफ़िरनि सां साज़िशूं कयूं, उन्हनि खे घुरायो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ैबर ते सन 7 हिजरी में हमलो करे यहूदियुनि जा 7 ई किला फ़तह कया। यहूदियुनि खे नेकानी मिली, बल्कि पछाड़ीअ त अल्लाह जे रसूल ईअं बि फरमायो त आख़िरजुल यहूद वन नसारा मिन जज़ीरतिल अरब। पंहिंजे सहाबाए किराम खे साईं जिन हुकुम फरमायो
तो सऊदी अरब जे सरजमीन ते कंहिं बि यहूदीअ खे ऐं अंग्रेज़ खे बर्दाश्त न करियो। मुंहिंजा करियो। अल्लाह ताला कुरान में फरमाया ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया बादहुम औलिया बाद। यहूद ऐं नसारा सां दोस्ती न कजो। जेकॾहिं तमामु कंहिं मुसलमान यहूदियुनि ऐं नसारनि सां संगत रखी दोस्ती रखी त पोइ तव्हीं बि उन्हनि मंझाई ॻणिया वेंदा। धमकी ॾिनी अल्लाह जे क़ुरान में। ॿी जाइ ते रब्बुल आलमीन फरमायो वलन तर्ज़ा अंकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। यहूदी नसारा तेस ताईं ख़ुशि कोन थींदा जेस ताईं तव्हीं मुर्तद थी पंहिंजो दीन छॾे उन्हनि जो दीन इख्तियार न करियो तेस ताईं इहे राज़ी थींदा ई कोन। माना अव्हांखे काफ़िर बनाईंदा। इहा बि अल्लाह जी क़ुरान में ॻाल्हि कई। हाणे हीउ जेको इमरान खान आयो न जंहिं चयो त मदीने जी रियासत थो क़ाइमु करियां। मदीने जी रियासत हिन जो मतिलबु इहो हो त यहूदी रसूल छा कयो हो ईंदे जर्द पोयां वरी इहा वरंदी कोन वराईंदा उन ई रसूल हमला करे यहूदी जूं पाड़ूं पटियूं। इहो ॻाल्हि कोन थो करे पर पहिरियों की ॻाल्हि त यहूदियुनि सां रसूल छा कयो ऐं बि यहूदियुनि सां छा थो कयां। हिन जो मक़सदु इहो आहे। इन ॻाल्हि ॾाढो छिके अमरा छो त माइटाणी निखो हुनजी इन पासे आहे। जेकॾहिं यहूदी नसारा सां तव्हां संगत रखी त हुनजो नतीजो इहो थींदो जो तव्हां मुर्तद थींदा। तंहिं करे क़ुरान जो हुननि खां परे रहो। इहा ॻाल्हि क़ुरान करे पोइ वरी पोयां ॿी ॻाल्हि खपे। उहा कहिड़ी? या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिही। ओ मुसलमानो हाणे इहा आयत लाहे पई जे ज़माने में अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि सहाबा किराम मौजूद आहिनि। उन ज़माने में इहा आयत पई अचे ऐं अल्लाह से चवे पियो मुसलमाननि खे त तव्हां जेकॾहिं मुसलमान मुर्तद थी विया हिकिड़ो आहे काफ़िर ॿियो आहे मुर्तद। इन में फ़र्क़ु आहे। हिकिड़ो आहे कुतो ॿियो आहे छितो कुतो। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। कुता हलनि पिया पर छिते खे केरु कोन छॾींदो। काफ़िर हलंदा पिया पर मुर्तद खे कोन छॾिबो। मन इर्तद फ़क़्तलूहु इस्लाम जो हुकुम आहे कानून लॉ आहे। जेको मुर्तद थिए उन्हें क़त्ल करे उन्हें छॾियो न। ऐं कादियानी मुर्तद आहिनि। इनजे करे इन्हनि जी सज़ा हीअ आहे त पर इस्लामी हुकूमत कोन्हे इस्लामी कानून कोन्हे इस्लामी लॉ कोन्हे। न धकी हिकिड़ो थिए अवा मुसलमान था थियो या तलवार सां क़बूल करो बस ॻाल्हि हिकिड़ी। या मुसलमान थियो या तलवार फ़ैसिलो ई कयो अथऊं। ऐं इहो फ़ैसिलो अबू बकर सिद्दीक़ कयो आहे। करे ॾेखारई। अल्लाह जी क़ुरान में छा चयो सहाबा किराम खे जेकॾहिं तव्हां मुर्तद थी विया त पोइ जेके तव्हां मुंहिंजा मुर्तद थींदा उन्हनि मुर्तदनि खे ख़तमु करण लाइ उन्हनि मुर्तदनि खे पातरनि हणण जे लाइ उन्हनि मुर्तदनि जे ॿिज खे ख़तमु करण लाइ आऊं आसमान तां मलाइका कोन मोकिलींदुसि। आऊं पथरनि जो मींहुं कोन वसाईंदुसि न त रब ईअं बि करे सघे थो। ज़मीन खे फाड़े विझे मुर्तद हड़ गिड़की वञनि ईअं बि न। जेकॾहिं तव्हां के माण्हू मुर्तद थी विया त उन्हनि मुर्तदनि खे
जा मखसूस अहिड़ा माण्हू मैदान ते आणींदा जिन जो सिफ़तूं अल्लाह सी बयान कयूं। युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, अहिड़ा माण्हू आणींदा जिन माण्हुनि जो मूं रब सां प्यार, व युहिब्बूनहु, उन्हनि जो मूंसां प्यार आहे, मुंहिंजो उन्हनि सां प्यार। तव्हां कंहिं बि क़ुरान जे हाफ़िज़ खां आइए त पुछो, वसयुजन्नबुहल अत्क़ा الذي يؤتي ماله يتزكى وما لأحد عنده من نعمة تجزى إلا ابتغاء وجه ربه الأعلى ولسوف يرضى। ए आयत सिद्दीक़ अकबर जे शान में नाज़िल थी। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिठो त हज़रत बिलाल टांडनि ते सुतो पियो आहे, हेठां बाहि पई ॿरे, मथां पथर रखिया आहिनि, सड़े पियो, कुओ पिया निकिरनि। तॾहिं बिलाल जो जेको धणी हो न काफ़िर, हुनखे जी पैसा घणा वठंदे बिलाल जा? काफ़िर तीन पैसा ॿुधाया, इन लाइ न वठे। अबू बकर चयो डन्ना, की हा डन्ना, की वे अचां थो, वियो त घणा पैसा खणी वञे, की वठे पैसा। ॿीणा पैसा ॾेई बिलाल खे वठी चई मूं तोखे कम लाइ कोन ख़रीद कयो, बसि अॼु जी ॻाल्हि तूं आज़ाद आहीं, मुहम्मद मुस्तफ़ा जे मस्जिद जी वञी ख़िदमत कर। बिलाल खे आज़ाद करण वारो अबू बकर आहे। हाणे क़ुरान छा थो चए, वसयुजन्नबुहल अत्क़ा, वो वक़्तु तमामु वेझो आहे जो आउं जहन्नम खां बचाईंदुसि उन माण्हू खे जेको सहाबा में सभिनि खां वॾो मुत्तक़ी आहे। अत्क़ा वॾो मुत्तक़ी, कबीर माना वॾो, अकबर सभिनी खां वॾो, सगीर नंढड़ो, असगर सभिनी खां नंढड़ो, मुत्तकी परहेज़गार, अत्क़ा सभिनी खां वधीक परहेज़गार। हाणे तव्हीं सभु पाण सभु मुसलमान आहियूं, पंहिंजो अक़ीदो आहे तो सभी कायनात में सब का वधीक मुत्तकी मोहम्मद मुस्तफ़ा। हाँ, यो जो पूरी कायनात जो फैसलो, कायनात लेवल पे, वरी उम्मत लेवल पे जेकॾहिं फैसलो कयो तो हिन उम्मत में वध मुत्तकी केरु आहे, वो क़ुरान ॾिनो फैसलो तो उम्मत में मुत्तकी सब का वधीक अबू बकर सिद्दीक़। रसूल में मुत्तकी अत्क़ा, अबू बकर अत्क़ा। वरी अॻियां अल्लज़ी युअती मालहु यतज़क्का, वो अबू बकर जेको पैसा पियो ख़र्च करे बिलाल जे ख़रीद करण के, यतज़क्का वो हिन लाइ तो ख़र्च करे तो अबू बकर पाक थी। वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा, बिलाल जो अबू बकर से कोई एहसान कोन हो जो अबू बकर बिलाल जे एहसान के लाइण लाइ एतिरो ख़र्च कयो। न न अलासी पियो छाई थी तो बिलाल जो को भी एहसान कोन हो, बिलाल जे एहसान के लाइण लाइ अबू बकर यो ख़र्च कोन कयो। इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल अअला, अबू बकर यो ख़र्च कयो मूं रब के राज़ी करण लाइ। मन अबू बकर जे नियत जी शाहिदी भी कुरान ॾिनी। इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल अअला, ओ अल्लाह जे राज़ी करण लाइ अबू बकर यो कम कयो आहे। हाणे अल्लाह जी जवाब में छा थो चवे, जे अबू बकर मूं रब के राज़ी करण जे पोयां लॻो आहे, वला सौफ यरज़ा, त आऊं रब को वाइदो थो करियां त अबू बकर के राज़ी करे पोइ हथ कढंदुसि। हाणे ॾिस रसूल जे बारे में अलाह जी छा थो चए,
इनका अॻी सूरत में वला सौफ युतीक रब्बुक फतरज़ा, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा तू परेशान न थी, आऊं रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तू मोहम्मद राज़ी थींदे। आऊं रब तोखे राज़ी कंदुसि, राज़ी करे पोइ तमां हथ कढंदुसि। ऐं अल्लाह जे प्यारे नबी फरमायो रब मूंसां वाइदो कयो त मूंखे राज़ी कंदो, ऐं क़यामत ॾींहुं आऊं रुसी वेही रहंदुसि जेसीं मुंहिंजी पूरी उम्मत खे माफ़ी न मिली तेसीं राज़ी बि कोन थींदुसि। कम सफ़ा सवलो आहे, पर ॿ विखूं अॻिते अचो, विख वराई आहे। हाणे क़ुरान पियो चवे त आउं पंहिंजे महबूब खे राज़ी कंदुसि, ऐं रसूल पियो चवे त जेसीं मुंहिंजी उम्मत खे माफ़ी न मिली आहे तेसीं राज़ी कोन थींदुसि। वरी इहो साॻियो क़ुरान पियो चवे वर सौफ यर्ज़ा, उहो वक़्तु वेठो आहे जो अबू बकर खे राज़ी कंदुसि। अबू बकर खे राज़ी कंदुसि। हाणे अबू बकर कीअं थो राज़ी थिए? अबू बकर चवे थो दुआ वेठो करे, ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा अल्लाह, मुझे महबूब नबी मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत गुनाहगार कमज़ोर उम्मत आहे। या अल्लाह तू क़यामत ॾींहं के सदा ॾींदे, वीचारा रोंदा पछताईंदा तड़पंदा। मुंहिंजा रब अबू बकर अॼु तोसां वापार थो करे, सौदो थो करे, मूं अबू बकर सां सौदो कर, अबू बकर सां सौदो कर। कहिड़ो? अबू बकर चवे तो रब्बुल आलमीन सॼी उम्मत जा गुनाह मूं हिकिड़े ते विझी, मूं हिकिड़े खे जहन्नम में मोकिले छॾी, पूरी उम्मत जे पारां सदा आऊं खाईंदुसि, रसूल जी उम्मत सॼी खे जन्नत रवानो करे छॾी। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सिद्दीक अकबर। ए अबू बकर, अरे हम उम्मती बे उम्मती अबू बकर, हाँ हाँ मुझे उम्मत जे मथां सब खां वधीक रहम खाईंदड़ अबू बकर। अल्लाह जी कुरान में फरमायो त जेकॾहिं मुर्तद थी विया त उन्हनि मुर्तदनि खे ख़त्म करण जे लाइ आऊं पंहिंजा अहिड़ा बाना मैदान ते आणींदुसि जेके मूं रब सां प्यार कनि था, मूं रब जो बि उन्हनि सां प्यार। अज़िलतन अलल मोमिनीन, उहे बाना जेके आणींदुसि न, उहे मोमिननि ऐं मुस्लमाननि ते रहम दिलनि। हम उम्मती बि उम्मती अबू बकर खे मिलायो जुमलनि खे त ॾिसो ॻाल्हि कीअं थी ठहे। कुरान तो चवे तो उहे माण्हू ईंदा मैदान ते मुर्तदनि खे ख़त्म करण जे लाइ जेके मोमिननि जे मथां महिरबान आहिनि, ऐं रसूल चवे तो मोमिननि ते महिरबान अबू बकर आहे। हा ॿिन्ही आयतुनि खे मिलायो त रिज़ल्ट निकिरे न। इज़्ज़त लिल काफ़िरीन, काफ़िरनि जे मथां सख़्त ऐं कड़क, काफ़िरनि सां रियायत कोन कबी। युजाहिदून फी सबीलिल्लाह, हिकिड़ी सिफ़त कहिड़ी? अल्लाह जा महबूब। ॿी सिफ़त कहिड़ी? त मोमिननि ते बाज़ारो। टी सिफ़त कहिड़ी? काफ़िरनि ते सख़्त। चौथी सिफ़त कहिड़ी? जज़्बे जिहाद सां सरशार हूंदा, जिहाद जो नारो हणंदा। पोइ जॾहिं जिहाद जो नारो हणंदा त पोइ पंहिंजा ई मलामत कंदा। जॾहिं बि तहरीक हली आहे, ॿुधी छॾियो, जॾहिं बि का तहरीक हली तॾहिं हिकिड़ो मुक़ाबिलो हूंदो आहे दुश्मननि सां। ॿियो इहो हूंदो आहे ॿाहिरियों ज़ोर, दुश्मन जे ताक़त खे कमज़ोर कढियो लिखत तोड़जे। ॿियो वरी हूंदो आहे अंदरियो ख़तरो, पंहिंजनि जी घोड़ा घोड़ा, पंहिंजनि जी तोकूं, पंहिंजनि जूं मलामतूं। समझो था? हाणे हींअर मैदान
मैदान तहरीक आलम मैदान तहरीक में बिठन एकड़ा पास मुकाबलो है कादियानियन सा मुकाबलो यहूदी एजेंटन सा एकड़ी या दुश्मन जी ताकत है जैसा असांजी तहरीक बेरे वरी असांजा पंजा अंदर यार मौलाना ज़रदारी के नवाज शरीफ के बचाए पियो ए पंजर जो टोकुम हाँ केडी मल शेरानी कावड़े वेठा केडी मल हाफिज़ सहमद कावड़े वेठा देखड़ी धारो का ताड़ी हाँ हाँ जडे मुश्किल वक्त इंदर दुखो उन वक्त तरकना मन तरकी दिना हाँ हाँ हियर मौलवी साहब हाजिर तो करे तो सबन के पे बड़े सुभान अल्लाह पर जे मौलवी साहब बंदूक खणी की आदत का ऐलान करे तो जुना मुखे ते यार सुभानी तमारा ढूंढना है न नानिया रखन वददा खबरदार सिद्दीक जे शान बुधण वाला सिद्दीक जो किरदार अदा कर हाँ सिद्दीक जी सुन्नत का जिंदा कन बुधाया सिद्दीक जी सुन्नत हाँ हाँ सिद्दीक सखी हो अबू बकर सिद्दीक सखी हो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही वहां छा फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वो जेको सच खणी आयो व सद्दक़ बिही ए जो वो जे उनकी तस्दीक कई इन आयत में ब लफ्ज़न जाअ बिस्सिद्क़ सच खणी आयो वो सद्दक़ बिही जो वो जे तस्दीक कई सच खणी अचण वारो मोहम्मद पाक आहे तस्दीक करण वारो अबू बकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे जो ऐलान कयो हज़रत उमर ने फरमाया सदाई अबू बकर मारियो मूंखे मल मार दिया नेकी में यार आज रसूल चंदे जो ऐलान कयो मूं वटि कुछ पैसा आहिनि अॼु अबू बकर खे दसीस अबू बकर भी घर गयो उमर भी घर गयो हज़रत उमर पंहिंजी मिल्कियत जो अधु खणी आयो हज़रत अबू बकर सिद्दीक घर में मेड़े चूंडे जेकी कुछ हो तेजी गठड़ी खणी ठाई आड़ा बधी ओ भक्तिन मां सुई सगो बोले वो भी कढी आयो मता के मुजाहिद जा कपड़ा फाटी पोन मैदान ते वो जख्मी थी पियो उनके पट्टी करनी पइजी वञे को टांको ॾियणो पइजी वञे त सुई सगो बि कमु ॾींदो इहो बि खण हल हाणे हज़रत उमर सामान जी बोरी भरियो खणो पियो अचे हज़रत अबू बकर गठड़ी नजरी हड़ खड़ियो पियो अचे उमर ॾिठो थी अॼु दसे रहियो थो अॼु वटि माल जामा अची अल्लाह जे रसूल के हाज़िर थिया साईं जन फरमायो उमर ॾे ख़बर छा खणी आए छा छॾे आए तेरी मिल्कियत जो अधु खणी आयो अधु छॾे आयो अच्छा रख अबू बकर ॾे ख़बर छा खणी आए छा छॾे आए जिसी अल्लाह है अल्लाह के रसूल जो नालो छॾियो तुम बाकी हालत पर रोड़े खणी है हज़रत उमर मथे ते हथ रखिया कि हिन पोरे सां मुक़ाबिलो कोन थिए हज़रत उमर साईं फरमाईंदो हो पंहिंजे दौर में ऐलान कंदो हो तो सॼे ज़िंदगी जूं नेकियूं अबू बकर खे ॾियां थो हिकिड़ो ॾींहुं मूंखे ॾे हिकिड़ी राति मूंखे हिकिड़ो ॾींहुं मूंखे ॾे हिकिड़ी राति ॾे उमर सॼी ज़िंदगी जूं नेकियूं ॾियण लाइ तयार उमर जूं नेकियूं अम्मा आयशा जी फरमाई या रसूल अल्लाह आसमान जे तारनि जेतिरियूं बि कंहिंजूं नेकियूं हूंदियूं
अल्लाह के रसूल फरमायो उम्र जो नेकियों है नहीं तेरी। अरे अम्मा आयशा जो या रसूल अल्लाह मुझे पे अबू बकर कई उम्र जे सजी जिंदगी जो नेकियों अबू बकर दी हिकड़ी नेकी हिकड़ी नेकी। हज़रत उमर ने फरमाया पूरी जिंदगी तो ने हिकड़ी रात ने भी ओडी दे साईं केड़ी रात केड़ो दी जी रात गार वाली ओ गार वाली ये जमा पे गार जरे रसूल के हंजे में सुमायो पियो। हां हां असी अली जा गुलाम है मुझा दोस्त है पर जेको कुदरत वाले जा फैसला से मनना पौंदा। अली रसूल के घर में रसूल के बिस्तर ते सुतो पियो। अली बिस्तर ते रसूल के घर में बिस्तर ते सुतो पियो। अली बिस्तर ते सुतला रसूल के बिस्तर ते सुतला बिस्तर जो धनी मोहम्मद पाक अबू बकर जे झोली में सुतला। अली सुतो पियो है सिद्दीक गार में जागे बैठो जो त अली वट काफरन जो अमानत न मामूली न सिद्दीक जे झोली में रब कायनात जी अमानत। उते अमानत वालन जो न करे नंद जा लूटन हिते अमानत वडी आ तंहिं करे नंद हराम आहे जागे वेठो। अली भी भलो तो अली के फतेह मक्के जे मौके ते रसूल कुलन ते खयो पुत केराइया अली रसूल जे कुलन ते चढ़ियो वो रसूल वरी अबू बकर जे कुलन ते चढ़ियो। अली जो बार मोहम्मद खयो है मोहम्मद पाक जो बार अबू बकर खयो। अली नियाणी वरती है सिद्दीक नियाणी दिनी आ। हाँ अली नाथी आ सिद्दीक सोरो नाथी पुट जे जाए ते हुंदो सोरो पी जे जाए ते हुंदो। असी सबनी जा गुलाम आहियूं जरे सुभाणी मैदान माशर थींदो अली भी जन्नत में। अल्लाह के रसूल फरमाया अली तो जो दर मुझे दर के सामने हुंदो जन्नत में। अली जन्नत में अबू बकर सिद्दीक भी जन्नत में मुझा दोस्त अम्मा फातिमा जन्नत में अली सां गॾु हूंदी अम्मा आयशा जन्नत में मोहम्मद पाक सां गॾु हूंदी। ये कुदरत जा फैसला आहिनि। हञो अल्लाह जी क़ुरान में फरमाए जेकॾहिं मुर्तद थी विया तव्हां पंहिंजा पाना मैदान ते आणींदुसि उन्हनि में हे सिफ़तूं हूंदियूं उहे जिहाद कंदा मुर्तदनि जूं पाड़ूं पटींदा पंहिंजा बि रोकींदा पर वो जे जिहाद जो जेको नारो हणंदो न वो मुड़ंदो ई। या आयत जॾहिं नाज़िल थी तॾहिं सहाबा सम्झो कोन त उहो ज़मानो कॾहिं ईंदो मुर्तद माण्हू कॾहिं थींदा पोइ उन्हनि सां जहिड़ो केरु कंदो इहा ॻाल्हि सम्झिया कोन त मंज़र साम्हूं कोन हो। हियर जेकॾहिं आऊं ऐलान करियो रात जलसो मटियाली खां 10-15 किलोमीटर बाराड़ी से ॻोठ हिकिड़ो उते जलसो वो रात जलसो करे आऊं 2 बजे आयो या रात। हाँ वरी अव्हांखे दीन सम्झाइण आयो मतां तव्हीं चयो त साईं रुॻो हलवा पियो खाए मुझा धंधा आहिनि कोन माल ॿिया खाए वञनि और रुॻो निहारिया वेठो। आउं ऐलान थो करियां त मटियारी मुंहिंजा स्पेशल देसी माल आंदो पर हिन जमात में हिकिड़ो माण्हू आहे जंहिंसां मुंहिंजी दिलि आहे मुझे यार है पक्को महबूब है मुझे बेन के कौन दींदुस उनके दींदुस को नमाज पढ़ी वठूं
उनखे माओ ॾींदुसि। हाणे अवां सभिनि खे दिलि में लप जप थी इहो माओ मूंखे मिले न। ख़बर त पई त साईं जो यार कहिड़ो आहे, ख़बर त पई त साईं जो दिलि वारो माण्हू कहिड़ो आहे, कंहिंखे तो भाई कंहिंखे तो माओ ॾे। अलाह जी ऐलान कयो त दौर ईंदो मुर्तद पैदा थींदा, पोइ आउं पंहिंजो महबूब दिलि वारो माण्हू मैदान ते आणींदुसि। हाणे अलाह पोइ कहिड़ो माण्हू आहे, हाणे जी ख़बर पए, हाणे त माण्हू ज़ाहिर थी वियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हाल हयात आहिनि दुनिया में, अञा उम्मत खां मोकिलायो कोन अथनि। टे कूड़ा नबी पैदा थिया दुनिया में, असवद अंसी, मुसैलमा कज़्ज़ाब, तुलह असद, टे कूड़ा नबी पैदा थिया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िंदगी में मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला खे फ़ौज ॾिनी त असवद अंसी सां वञी जिहाद कर। असवद अंसी मारिजी वियो। रसूल के वही जे ज़रिए सां इत्तला मिलियो त असवद अंसी मारिजी वियो त उनकी फ़ौज खे अल्लाह जी कामयाबी ॾिनी। असवद अंसी के जंहिं सहाबी मारियो उनजो नालो फ़ैरोज़। रसूल पंहिंजे घर मुबारक में नारो आयो फाज़ फ़ैरोज़, फ़ैरोज़ कामयाब थी वियो। पर बाक़ाइदे असवद अंसी वारे इन झेड़े की खबर मदीने तॾहिं पहुती जॾहिं अबू बकर सिद्दीक़ की खिलाफत हुई, रसूल दुनिया में मोकिले चुको हो। मुसैलमा कज़्ज़ाब न पुॼी दावा कई, रसूल खे ख़त लिखई। हाणे टे कूड़ा नबी खड़ा थिया। अरब जा 7 वॾा राज हुआ जिन ज़कात ॾियण खां इनकार कयो त असीं ज़कात कोन ॾींदासीं। रसूल वठंदो, रसूल वियो, हाणे असीं कोन ॾींदासीं। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे ज़िंदगी में हज़रत ओसामा के 1500 सहाबा जो लश्कर ॾिनो त तूं वञ शाम जी आदत। हज़रत ओसामा जो लश्कर मदीने खां ॿाहिरि तरसियो पियो आहे, सहाबा हुनखे वञे नथा ॾियनि त सब्र कर, साईं जिन जी हालत नाज़ुक आहे। हेॾा वॾा जेकॾहिं साईं जिन रज़ा इलाही सां अल्लाह ॾे वञनि त पोइ हेतिरा सारा सहाबी रसूल जे जनाज़े में शरीक थीनि। तंहिंजे करे ओसामा तूं तकड़ न कर। ओसामा जो लश्कर इंतज़ार में आहे। मुआज़ बिन जबल जो लश्कर मैदान जंग में जिहाद पियो करे, रसूल दुनिया में मोकिलाए पियो। इहा पोज़ीशन जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन दुनिया में मोकिलायो, फितना खड़ा थिया। कहिड़ा? गुड़नि नबियुनि जो फितनूं, कहिड़ा? ज़कात जे मुनकरनि जो फितनूं, कहिड़ा मसला? रसूल के तड़ केर दे, केड़ा मसला? रसूल जो जनाज़ो केर पढ़ाए, केड़ा मसलो? रसूल के दफन किथे करियूं। अॼुकल्ह जो माण्हू थोरो जो लाश रखियो घर में मोलम ॻोल्हींदा वठो। हर साहबी चवे थो त रसूल खे उतारे ॾियां, इहा ख़िदमत आऊं करियां। फ़ैसिलो केर करे? नमाज़ केर पढ़ाए? रसूल जो जनाज़ो केर पढ़ाए? रसूल की कब्र मुबारक केर खोटे? किथे साईं जिन खे दफन करियूं? हिकिड़ा चवंदा साईं जिन खे खणी हलो मके आबाई कब्रस्तान में दफन करियूं। हिकिड़ा चवंदा साईं जिन खे खणी हलो शाम मुल्क जिते ॿियनि नबियुनि जूं कब्रूं आहिनि उते। हिकिड़ा चवंदा त जन्नतुल बकी में दफन कयो त सभिनी मुसलमाननि जो भलो थी। फ़ैसिलो केर करे? इन करे हज़रत उमर ताड़ में इहो सोचे वियो त जेसिताईं रसूल जो ख़लीफ़ो मुक़ररु न थियो आहे, नाइब मुक़ररु न थियो आहे, तेसीं फ़ैसिला हल कोन थींदा। इन जे करे हज़रत उमर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैत कई। मुसलमान पलटी पिया, सभिनी बैत कई अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते। वठो वठ थी वई। सभिनी इत्तिफ़ाक़ राय सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो चूंडियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़े थी वई शर्त थी सभु मस्जिद में गॾु थियो। सभु मस्जिद में थी गॾु थिया। मन कान याबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात।
वमन कान याबुदुल्लाह फइन्नल्लाह हय्युन ला यमूत। खुतबो अबू बकर जो जे करे तमी अल्लाह जे करे तमा मोहम्मद मुस्तफा की पूजा करना वा तो वो याद रखो मोहम्मद मुस्तफा वफात करे चुका ता जो माबूद वियो हलो पर जे करे तमा अल्लाह की इबादत करना आयो तो वो परवाह न करो ता जो रब अज भी मौजूद है जिंदा। तसल्ली नहीं तमाम जो ताकत वाला समाज कमजोर है जिस ताईं ताकतवर रखा हक वठी कमजोर के हवाले न करे तेस ताईं आराम से न वेंदुस। खुतबो करे हज़रत अली ब दफ़ा अबू बकर जी बैत कई। हिकिड़ो दफ़ो पंहिंजे में बैत कई माण्हुनि में ॻाल्हियूं हलियूं त अली बैत कोन कई आहे। ॿियो दफ़ो मस्जिद में भरी जमात जे रूबरू बैत कई कि मुसलमानो अली बैत करे पंहिंजो ख़लीफ़ो अबू बकर खे तस्लीम थो करे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़ो थियो अमीर थियो हाणे फ़ैसिलो थो करे अली अब्बास रसूल खे तड़ ॾियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उम्मत के मसलो समझे तो मैयत के तड़ वो जेको मैयत जो वेझो माइट हुजे रसूल जा वेझा माइट अली सौटो और अब्बास चाचो उन्हनि तड़ समझो न तड़ माइटनि खे असांखे कोन्हे न त पोइ वरी कावड़ा वेठा असीं जेकॾहिं ॾियूं था तड़ त इहा महिरबानी आहे असांजी न त तड़ उन्हनि खे लागो आहे जेके टपड़ था खणनि। मैयत जा वारस आहीं पिणे वारी गाॾी मूंखे ॾींदे केला तो कया टमाटा तो कया बनी तो कई बैंक में पैसा पियासे तो कया पिणे वारो मोटरसाइकिल में तो कयो गाड़ी लाए पिणे जी तो बधी आहे मोबाइल खीसे में कढी तो कई आहे बाक़ी तड़ आऊं ॾियां टपड़ न जाणी तूं आई तूं तड़ ॾे न या मूंखे ॾे सभु सामान पोइ आऊं त तड़ ॾियां। असीं जेकॾहिं तड़ ॾियूं था न महिरबानी पोइ वरी वठी वेंदा मंदो करे पोइ वरी तड़ ॾींदासीं पोइ वरी पटड़ीअ सां गाॾी ॾींदा भला वॾा हराईंदी आहिनि हराईंदी आहिनि त पोइ छाजे लाइ वठी अपनी घोट सां न शादी हुई पोइ पाण तड़ ॾियो न ॿिए खे तड़ ॾियणु सवलो आहे। आउं जहिड़ो चयो मूंखे केरु तड़ ॾे आउं त 500 रुपया ॾियांसि सभु सवा धोइणा पवंदा भुखिया वेठा न तबसरा वेठा कंदा मला हराइनि पैसा था वठनि ईअं था कनि हजाम जो ठहण खे तौर त यार हुनखे ॾियो था बाक़ी मुल एॾो कयो। हा वेझो माइट तड़ ॾे अल्लाह जे रसूल खे तड़ अली अब्बास जनाज़ो की पढ़बो हज़रत अबू बकर तो फरमाए रसूल जे जनाज़े में इमाम कोन बीहंदो छो त मोहम्मद पाक पाण इमाम आहे। रसूल जो जनाज़ो हेॾा होॾा कोन खणी हलिबो जिते रखियो आहे उते रखियो आहे कोठी में उते 10 ॼणा पियो थोरो त सलाम पढ़ंदा वञो निकिरंदा वञो। रसूल जे जनाज़े के हेॾा होॾा कोन खणी हलिबो जिते रसूल रज़ा कई आहे उते ई क़बर खोटबी ऐं जिते रज़ा कई हुई इहो हुजरो अम्मा आयशा जो उते ई क़बर खोटी वई उते ई साईं जन दफ़न थिया जंहिंखे अॼु दुनिया गुंबद ख़ज़रा जे नाले सां यादि करे थी जंहिंखे रसूल जन्नत जो बाग़ चयो आहे इहो अम्मा आयशा जो हुजरो आहे। अंदरनी मसइलनि खां फ़ारिग़ थी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो ओसामा जी तुंहिंजी तशकील रसूल कई तूं वञ फ़ौज वठी शाम 1500 साहब वठी ओसामा हलियो वियो शाम। मुआज़ बिन जबल जी फ़ौज अॻु में निकिरी वई आहे उहा जिहाद पई करे। ख़ालिद बिन वलीद खे फ़ौज ॾिनी तूं वञ मुसलम कज़ाब सां जिहाद कर। हाणे 3 फ़ौजूं मदीने में निकिरी वई मुआज़ बिन जबल जी फ़ौज असवद अंसी सां जेड़ियल आहे ओसामा जी फ़ौज शाम मुल्क रवानी थी वई मुसलमाननि जे मदद लाइ
खालिद बिन वलीद जी फौज रवानी थी वही मुसलमा कज़्ज़ाब सां ढेड़े करण जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला ने फरमायो बाकी जगह बच्चा कुचायो सब निकरो केॾां हलूं थी हेॾा वॾा वॾा राजन उन्हनि ज़कात जो इनकार कयो उन्हनि जो ढेड़ो करो इतने सहाबा कयो त अबू बकर करे छा तो हिन पोड़े के समझाए के टे फौजूं मदीने में वही हुन हाने बाकी जेके बचन से में निकरो हले हले उनकी आदत पोइ आजे कने मदीनो खाली थी वने रुको मायो जो दुश्मन मौके जो फायदा वठी हमलो करे मदीने तो मायन जो दिफा है बचा केर कंदो अबू बकर जज्बाती छे बेटो जिहाद जो नारो हलो हाने ने थतो केर करे साहबा ने तीन के कि यो थतो हम को तिंगो हज़रत उमर के मोकले दो नी थतो करे हां कुरान जातो फरमाया ताऊ जो मानू मैदान ते आनी दे वो जिहाद जो नारो हलो वो पंजा वरी उन के रोकींदा मलामत कंदा हाने पंजा पे अथन हज़रत उमर पे अचे रोकन अब मगर ये छातो करी एतरी फौजू मदीने में निकली वई हुन सबर करे ये फौजू मोटी अचन पोरी दसंदासी बेन के मदीनो खाली थी वने पो औरतन जो दिफा केर कंदो हाने हज़रत उमर वेठो थतो करे हज़रत अबू बकर के सबर कर ओ फौजू वई हुन उई अचन पो वरी जेके मुनकिरीन ज़कात न नंगी पोए दसंदास हाने हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत उमर जो गाली बुधी वो जवाब में छा चवे जब्बारुन फिल जाहिलियत व खवारुन फिल इस्लामी रजौत नुसरतक व जीतनी लिखुज़लानिक ऐ हात मज़न नबी वनकता वहय व तम दीन युनकसब अन हय्युन वल्लाहि लौ मनऊनी इकालन कानू युअद्दूनहु इला रसूलिल्लाह लक़ातलतुहुम ऐ उमर जने जाहिल होए करे तो दिले में बहादुर मुसलमान थी तो वरी बुज़दिल थी वञ मुखे आसरा तो तू मुंहिंजी मदद कंदे उल्टा तू मुखे सुस्त ऐं बुज़दिल बनाइण आई आहीं हाय अफ़सोस मदन नबी वनकता वायो दीन नबी वियो हेॾो जिब्रील जो अचण बंदि थी वियो क़ुरान जो नुज़ूल बंदि थी वियो ऐं युनकसब अन हय्युन माण्हू रसूल जे दीन ते हमला कनि ऐं आऊं वटि जहिड़ो हुजां अॼु ज़कात जो इनकार करो सुभाणे नमाज़ जो इनकार कंदा पोइ दीन रांदीगर बणिजी वेंदो इन फितने खे हिते पद हणी बंदि न कबो त दीन रांदीगर थींदो पोइ सभु को बि दीन तां मस्करियूं कंदो हाणे ॿियो कोन छॾींदुसि हाणे ॾिसो अबू बकर छा थो चवे मज़हब थी तम दीन वनकता वायो मुंहिंजे हूंदे रसूल जे दीन ते हमला थियनि ऐं बर्दाश्त कोन कंदुसि दीन अबू बकर जो तो कोन अकेले जे कॾहिं न माण्हू को मरी वञे उनजा 5 पुट हुजनि वञो त 5 ई पुट चवंदा त असीं जीअरा वेठा हुजूं ऐं अब्बा जी बनी भेल थिए ईअं कोन थींदो पर जे पुट हुजेसि हिकिड़ो त उहो चवंदो मुझे सुधे बाबा जी मिल्कियत कर गिरकाए वने आऊं बर्दाश्त कोन कंदुसि अबू बकर जो लहजो पे ॿुधायो अबू बकर छा थो चवे असां जे हूंदे हेॾी जमात जे हूंदे दीन ते हमलो थिए ऐं असीं बर्दाश्त कयूं न अबू बकर जो लहजो पे ॿुधायो त जहिड़ो कर इन दीन जो वारसी अबू बकर सिद्दीक़ अकेलो हुजे रसूल जे दीन ते हमला थींदो जहिड़ो ये कतई कोन थींदो अबू बकर जो लहजो ॿुधाईंदो त हिन वक़्तु मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी हिफ़ाज़त करण लाइ रब सिद्दीक़ अकबर के मैदान ते आयो नारे तकबीर शाने मुस्तफ़ा शाने सिद्दीक़ अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो उमर ये कोन थींदो हज़रत उमर वापस वियो साहबा के वञी जी यार तव्हां मूंखे चोट कराई अबू बकर मोड़े कोन थो
मुख्य भी जो को आज मुझे बखावर जी पियो पा मिली तो बस हमारी ये गाली बागन जैसी हज़रत अबू बकर सिद्दीक़ घोड़े से चलांग लगाए तल रखी हमारे वांग में हाथ विझी तलवार खणी खई मदीने में रवानो थियो कि हलो न हलो वने अकेले जिहाद ते रवानो थियो वने पियो अब हज़रत अबू बकर तो वने अकेले पियो आए कावड़ में आए जज्बाती घोड़े से सवार तलवार हाथ में हाणे इनके वराए त केर वराए बेली पा में जरूरत कोने हाणे केर वराए इनके तो हाणे वराईंदो त अली वराईंदो अली वराए हज़रत अली ने कहा अजी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घोड़े जे वाग में चले जी अबू बकर गाल बुध आऊं तके वधीक कुछ कोन चवंदुसि उहे लफ़्ज़ चवंदुसि जेके लफ़्ज़ मैदान उहद में अल्लाह जे रसूल तोखे चया हा उहद जे मैदान ते जॾहिं घमसान जी जंग लगी काफ़रनि जो ज़ोर हो त मुसलमान जे नबी खे शहीद कयो हर तरफ़ खां तीर तलवारूं पत्थरनि जो मींहुं पियो वसियो उन वक़्तु अबू बकर सिद्दीक़ नारो हयो तलवार कई जी थींदा केर आहियो मुंहिंजे महबूब ते हमले करण वारो आऊं तव्हांखे कोन छॾींदुसि सच ॾिजो अबू बकर उथियो त रसूल बाह में ढको कि अबू बकर तू न वञ अबू बकर तू मुंहिंजूं अखियूं आहीं अबू बकर तू मुंहिंजा कन आहीं अबू बकर तू पाण खे माराए मूंखे परेशान न कर अबू बकर मुंहिंजा तो में इलाही कम पातल आहिनि हाँ तू तकर न कर पानी ॿिया वणंदा ॿिया शहीद थींदा तू वे तो में मुंहिंजा कम पातल आहिनि तोखे मोकल कोन ॾींदुसि वही रहो ओद जे मैदान ते रसूल तोखे बाह वटि विहारे छॾियो काफ़रनि जे मेड़ में वञण जी मोकल कोन ॾिनई अॼु रसूल जो सौट अली तोखे बाह वटि विहारे थो त हल वे घर असीं सभु था निकिरूं अॼु सभु विढ़ण लाइ तयार आहियूं वे घर अबू बकर असीं बि शहीद थी वियासीं त रसूल जे दीन तां क़ुर्बान थियासीं अबू बकर तूं जेकॾहिं मारिजी वे त तो जहिड़ा असीं वरी ख़लीफ़ा किथां आणींदासीं अबू बकर महिरबानी कर हल अली जे चवण ते सिद्दीक़ मोटियो आहे अबू बकर जो जिहाद आहे क़ुरान जो फरमाए जिहाद जो नारो हणंदा त मुड़ंदा कोन ए अबू बकर सिद्दीक़ पोइ नतीजो कहिड़ो निकितो असोदंसी मार दी वियो नतीजो कहिड़ो निकितो ओ वहशी इहो कहिड़ो वहशी ओद जे जंग में इन वहशी अञा कलमो कोन पढ़ियो रसूल जे चाचे हज़रत हमज़े खे शहीद कयो हा इहो वहशी जे रसूल जे चाचे खे मारियो वो पछाड़ी जॾहिं वहशी मुसलमान ते थियो तॾहिं अल्लाह जे रसूल खे इतला ॾिनो या रसूल अल्लाह वहशी चवे थो मूं कलमो थो पढ़ां छा उनजो कलमो क़बूल पवंदो अल्लाह जे रसूल रहमतुल लिल आलमीन फरमायो त वहशी खे चओ त तुंहिंजो इस्लाम क़बूल आहे तुंहिंजो कलमो क़बूल आहे पर मुंहिंजे पुठियां वे मुंहिंजे साम्हूं न वे वहशी ते मुंहिंजो नज़र तो पवे त मूंखे चाचो तो यादि अचे मुंहिंजो सदमो ताज़ो तो थी पोइ वहशी पुठियां वेठो लिकी रसूल हुनखे कलमो पढ़ायो पोइ जेसीं सॼी ज़िंदगी वहशी रसूल जे साम्हूं न ईंदो मथां मुते नज़र पए रसूल जी खे वरी चाचो यादि अचे रसूल जो ॾुख ताज़ो थिए पोइ वहशी पाण खे लिकाए हलंदो हो पोइ जॾहिं मुसलमान कज़ाब नबूवत जी दावा कई ख़ालिद बिन वलीद जी फौज वई मुसलमान कज़ाब सां जिहाद करण उन में वहशी ख़ालिद सां गॾिजी वियो मुसलमान कज़ाब खे क़त्ल करे जहन्नम में पुॼाइण वारो वहशी हो हुते रसूल जे चाचे खे मारई हिते नबूवत की कूड़ी दावा करण वाले मुसलमान कज़ाब के मारई पोइ वहशी दुआ करंदो रब ओडा रसूल जे चाचे के मारियो हिते हिन सूअर के मारियो तुम या अल्लाह ही खून हुन जे बदले करे क़यामत जी मूंखे आजो कदी ये वहशी हो मुसलमान कज़ाब मारजी वियो तो ले असदी जे नबूवत जी दावा कई और दोबारा मुसलमान थियो
फितरन जा दरवाजा बंद कई, मुनकरीन ज़कात जा लाग नहीं। पक्की पकाई रोटी उमर के झोली में विझी पाण सॼी ज़िंदगी रसूल सां गॾु रोज़े में वञी सोची। फितरन जा दरवाजा बंद कर, माहौल ठाहे छॾे ॾिनई। पोइ वञण वारा चई मूंखां पोइ ख़लीफ़ो उमर थींदो। तॾहिं माण्हू पुछे साईं उमर खे ख़लीफ़ो करे पियो वञी छाजे करे? कि हा हा मूंखे ख़बर आहे। अला साईं खे कहिड़ो जवाबु ॾिनई कि हा मूंखे सॼी ख़बर आहे। अला साईं न मूंखां पुछे त ॾे ख़बर ख़लीफ़ो कंहिंखे करे आई? तव्हां अला साईं खे चवंदो त रूए ज़मीन ते जेकी मख़लूक हुई उन में उमर जहिड़ो ॿियो कहिड़ो हो ई उमर जहिड़ो ॿियो कहिड़ो हो ई कोन। हे अबू बकर सिद्दीक़ जो फ़ैसिलो आहे। हॾा छड़ो त पुलिस बीठी आहे। पुरसे जमाती वटि बि पुलिस बीठी आहे। अच्छा अडूड़ी तेल वटि बि पुलिस बीठी आहे। रेल चराई वटि बि पुलिस बीठी आहे। पंगिरो रोड बंद करो। ॿाहिरां निमण वारे स्टाफ वटि पुलिस बीठी आहे। निदे जो रोड बंद करो। चइनी तरफ़नि खां 5-7 रोडनि ते पुलिस बीठी आहे। अब छा आहे ख़ैर आहे? चवनि था त मौलवी ईसा जुमो पढ़ाईंदो टंडे बागे में हितां रुगो मटे न ॿधऊंसि। पाबंदी आहे कोन छॾींदासीं। चो तरफ़ पुलिस घेरो करे बीठा, रोड सभु बंदि आहिनि, रुगो मौलवी ईसा मटे त ॿधऊंसि। शाम जो 3 बजे 4 बजे पुलिस के इतला मिलियो त भाऊ रातों को आयलो हुते। रातों को आयलो जुमे ते वाइज बकई पढ़ाई जो कम लई हो। हां अभी हर बार तेरे न सारा कम लई हो। जुमे पढ़ाई तकरा बकई। हां हां सब करे आला घर बना मेरे घर मेरा ढायो और मुझे दोस्त पानी पानी के पात्र लाड़ो जेके दौर दियना जना साहब जो अबू बकर सिद्दीक जन्नत जो गेट टप्पी वियो। कम लई वियो। हामी हर बार पानी पुटियो कुछ कोन थींदो। जन्नत जो रसूल सां गॾु रोज़े पाक में सुतो पिया। रोज़ो पाक त जन्नत जो बाग आहे। अरे जन्नत में तो हींअर ई आहे। इहो हज़रत अबू बकर जेको कमु कयो न सभु ज़ोरी कई। अच्छा रसूल खे न्याणी ॾिनई ज़ोरी आहे। अच्छा पोइ भला हिजरत वारी राति रसूल सां गॾु सफ़र कई सही ज़ोरी करे थी पियो। ज़ोरी आहे। गार में गॾु हो ज़ोरी न मनी। अच्छा पोइ भला मुसले ते बीही रहियो नमाज़ पढ़ाई ज़ोरी कई। वो तो असीं चऊं था न ज़ोरी कई। पोइ मिंबर रसूल ते और ज़ोरी कब्ज़ो कई। भला खिलाफत ते ज़ोरी कब्ज़ो कई। खिलाफत ते ज़ोरी कब्ज़ो कई। मिंबर ते कब्ज़ो ज़ोरी करे दियो। रसूल जो मुसले ते कब्ज़ो ज़ोरी करे दियो। खिलाफत ज़ोरी है। हिजरत में भी ज़ोरी, न्याणी ॾियण में भी ज़ोरी, जंगियुनि में भी ज़ोरी कई, पैसनि ख़र्च करण में भी ज़ोरी कई। पोइ एॾो जो ज़ोर आहे त पोइ तव्हीं कहिड़ो अंग तो पटींदा। हू जन्नत में भी ज़ोरी हलियो वेंदो। तकबीर शाने सिद्दीक़ अकबर, शाने फारूक आज़म, शाने उस्मान ज़ुल नूरैन, शाने हैदर करार, जमीयत उलमा इस्लाम, कायद जनरल हज़रत मौलाना फजल रहमान, मुर्शिद मुजाहिद शेर सुल्तान मोहम्मद इसा सामो, साहबा जे दुश्मनन ते, आलमन जे दुश्मनन ते,
हमारा प्यार हाँ खबरदार अबू बकर सिद्दीक़ जे शान ॿुधण में फज़ीलत ॿुधण में त मज़ो आयो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जी सुन्नत के ज़िंदा करण वारनि मुजाहिदीन जी ज़रूरत आहे सिद्दीक़ जी सुन्नत के ज़िंदा करण जे लाइ मुजाहिदीन जी ज़रूरत आहे ॿुधी छॾियो 100 साल नमाज़ूं पढ़ो 100 साल रोज़ा रखो अलाए क़बूल पिया अलाए कोन पिया पर जिहाद वो अमल तो जो 5 मिनटनि में जन्नत पिया हाँ जिहाद जो जज्बो हुजे मुसलमान मौत खां डिॼे हुजे मुसलमान अंग्रेज जे अॻियां हथ बचे हुजे मुसलमान जो कादियानी हुकूमत खे तस्लीम करे नथो थी सके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद ते पिया वञनि हिकिड़ी माई ॻाल्हाइण थी ओ साईं ही मुंहिंजो मासूम बच्चो जिहाद ते खयो माई थञ पीअंदड़ बच्चो पर जिहाद ते कीअं कंदो चई साईं मुंहिंजो वॾो पुटु कोन्हे त तव्हां सां गॾु रवानो करे हली जिहाद करे इहो ई त आहे हिकिड़ो खणी वञो जंहिं मुजाहिद वटि ढाल न हुजे उनखे इहा बच्चो ॾिजां त मुंहिंजो बच्चो ढाल करे इस्तेमालु करे दुश्मन तलवार हणे तीर हणे मुंहिंजे बच्चे खे लॻे मुंहिंजो बच्चो शहीद थी वेंदो घटि में घटि क़यामत ॾींहुं रब सॾु कंदो त हिन मासूम शहीद जी माउ कहिड़ी आहे ये माइयुनि जो जज़्बो सम्झो था हाँ ही वक्त तहरीक जो ही वक्त जिहाद जो वॾो सॾ बि थी वियो पर उन खां अॻु में नंढो सॾ वॾो सॾ बि थी वियो आहे कहिड़ो 26 मार्च ते इस्लामाबाद मार्च में लॉन्ग मार्च 26 मार्च इस्लामाबाद जो घर आहे कादियानी कुतनि जे खिलाफ़ इस्लामाबाद में सभई गॾु थियो पर उन खां वेझो वरी सॾु थियो आहे 9 तारीख़ हैदराबाद हिन महीने जी अॼु 5 तारीख़ बाक़ी 4 ॾींहं छंछर आचर सूमर अंगारे ॾींहुं आहे मौलाना फज़ल रहमान पियो अचे हैदराबाद हाँ सभिनी पार्टियुनि जा अॻुवान अचनि पिया पीपल्स पार्टी वाला पंहिंजे हिसाब सां महिनत कनि पिया माण्हू तयारु कनि पिया रात हैदराबाद बाईपास से पीपल्स पार्टी वारनि सॼी हैदराबाद खे झंडनि सां पेना फिलक सां कुआर वांगे सिंगारियो आहे वरी उन्हनि जूं कैंपूं लॻी वयूं आहिनि महिनत पिया कनि हेॾा असीं मौलवी पंहिंजे हिसाब सां महिनत पिया करियूं हो पैसे वारा आहिनि असीं मिसकीन ग़रीब आहियूं हाँ पर इंशाअल्लाह ताला पिंडार में हर माण्हू वटि झंडो जमी थी वियो हर तरफ़ जमी ते झंडो लहरंदो टंडे बागे खां काफ़िलो निकिरंदो मौलाना फज़ल रहमान 8 तारीख़ ते कराची खां सिधो सुजावल ईंदो राति सुजावल में रहंदो सुजावल में 10 बजे निकिरंदो ज़िले ठट्टे जो काफ़िलो ज़िले सुजावल जो काफ़िलो कराची जो काफ़िलो मौलाना सां गॾु हूंदो यो जुलूस 10 बजे सुजावल खां निकिरंदो बठोरो जोका शाह करीम टंडमान खान ज़िला बदीन ज़िला टंडमान खान डिगरी इन्हनि जा दोस्त काफ़िरनि जे शक्ल में टंडमान खान बाईपास फौजी शुगर मिल वटि मौलाना जो इस्तक़बाल कंदो पोइ इहो काफ़िलो ज़िलनि जो टंडमान खान खशार जे विचां मटींदो वेंदो हैदराबाद पोइ ज़िलो मटियारी ज़िलो टंडवा लायार ज़िलो हैदराबाद ज़िलो जानशोरो ज़िलो मीरपुर ख़ास थर ये सब मौलाना जो इस्तक़बाल कंदा फतेह चौक वटि पोइ हज़ारे गाॾियुनि जो काफ़िलो हैदराबाद मां पिंडाल में पहुचा
कंदो जीअं काजनि कुतन के इन्हनि कुतन के खबर पाए तो मौलाना फजल रहमान अकेलो कोने पाकिस्तान जो बच्चो हर काजनि के खिलाफ जिहाद ना मैदान तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लाम हजरत मौलाना फजल रहमान मुर्शिद मजालिस रसन साइमा उनिसा सम तो इंशाअल्लाह के नाज़ीम काजनि जे हामिन ते नारे तकबीर हर गोठ में हिकिड़ी गाड़ी निकरण खपे हर गोठ में हींअर असां तयारी करो गाड़ी बुक करायो हर गोठ में हिकिड़ी गाड़ी निकरण खपे इन जलसे में शरीक थियण खपे ही काजनि जे खिलाफ यहूदी एजेंटन जे खिलाफ पाकिस्तान के बचाइण खातिर जिहाद जो नारो लॻो तव्हांखे ख़बर कोन्हे पाकिस्तान जो नक्शो ठाहे छॾियो टुकर करे पाकिस्तान के घुराइनि पिया चिपाटो काजनि मुल्क जा दुश्मन मुल्क के टोड़े टुकर करे वेंदा जेकॾहिं असां सुता पिया हूंदासीं त उहो वक़्तु अची वेंदो त पाकिस्तान जे नाले सां को मुल्क ई कोन हूंदो तंहिंजे करे सुजाग थियो तहरीकूं जॾहिं बि हलंदियूं तॾहिं पक्का माण्हू पेर ॿधी बीहंदा कचा माण्हू साइड ते ॾेई वेंदा हमेशह तारीख़ में इएं थियो आहे ऐं थींदो जेकॾहिं कचा साइड ते थी विया त बि ख़ैर आहे पक्का मैदान कंदा मुल्क के बचाईंदा अल्लाह ताला सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़